शिफा जी फरमाए शायद खत्म नबुवत शेर बुधायो ओ रब जहीं ते खत्म कई नबुवत ठहरा तो वठी ना तहें जो ओ रब जहीं ते खत्म कई रिसालत ठहरा तो वठी ना तहें दो मुँह दिली आ रखी तैसा चाहत ठहरा तो वठी ना तहें जो रब जहीं ते खत्म कई नबुवत ठहरा तो वठी ना तहें जो ओ माखी मिस्रीअ में मेठा जो घटिया तिन जी लज़्ज़त नाले जे मटिया ओ माखी मिस्रीअ में मेठा जो घटिया तिन जी लज़्ज़त नाले जे मटिया जंहिंजी सलवात में आ शफाअत ठहरा तो वठी ना तहें जो रब जहीं ते खत्म कई नबुवत ठहरा तो वठी ना तहें जो सुभान अल्लाह तो क्यों साईं दादा साईं जन पहुंच चुका साईं अब्दुल अलीम साहब जन बुलंद आवाज सां इस्तकबाली साहब सुभान अल्लाह साईं वलीउल्लाह अब्बासी साहब जन असांजा तालके जा अमीर ओ रब जहीं ते खत्म कई रिसालत ठहरा तो वठी ना तहें जो मुँह दिली आ रखी तैसा चाहत ठहरा तो वठी ना तहें जो ओ जंहिंजो नालो अरशन ते अहमद सो असांजो प्यारो मोहम्मद ओ जंहिंजो नालो अरशन ते अहमद सो असांजो प्यारो मोहम्मद तंहिं पेरीअ जी मूं कई इताअत ठहरा तो वठी ना तहें जो रब जहीं ते खत्म कई रिसालत ठहरा तो वठी ना तहें जो ओ तेजे दर्शन जो आया पियासी रातों ॾींहं रहा तो उदासी मुखे पीरल मिली सआदत ठहरा तो वठी ना तहें जो रब जहीं ते खत्म कई नबुवत ठहरा तो वठी ना तहें जो रब जहीं ते खत्म कई रिसालत ठहरा तो वठी ना तहें जो प्रोग्राम रखला।